अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वारसी रहे वारसी न्यूज़ आवाज़ सज्जाद चांडियो। नाज़रीन, मेड़ में ख़बर ॾींदा हलो त सिंध जी बहादुर न्याणी उमेर रुबाब चांडियो चयो आहे त मेड़ वाक़े खे 2 साल थी विया आहिनि। सिंध हुकूमत इंसाफ़ में रुकावट आहे, उन लाइ केस चार्ज फ्रेम ई नाहे थियो। मेयर शहर बदामनी सबबि ॿरी रहियो आहे। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं IG सिंध नोटिस वठनि अमन बहाल न थियो त असांजा ईंदड़ क़दम CM हाउस ॾांहुं बि थी सघनि था। 2 साल अॻु मेड़ में क़तल थियल यूनियन काउंसिल बलेदाई जे चेयरमैन रेसकरमला चांडियो संदसि 2 पुटनि चांडिया तुमंदर काउंसिल जे सिंध जे चेयरमैन तुमंदर मुख्तियार चांडियो ऐं ज़िले काउंसिल दादू जे मेंबर काबिल चांडियो जे क़तल वारे वाक़े खे 2 साल मुकमल थियण खां पोइ शहीदनि जी वरसी मल्हाई वई। सुबुह जो क़ुरान ख़ानी बाद चांडिया तुमंदर काउंसिल सिंध जे चेयरमैन तुमंदर सदा हुसैन चांडियो रेस परवेज़ चांडियो डॉक्टर सजाद चांडियो सफ़दर मुख्तियार चांडियो जी अॻुवाणी में मुख़्तलिफ़ वफ़दनि शहीदनि जी मज़ारुनि ते हाज़ुरी भरे गुलनि जूं चादरूं चाढ़ियूं। तुमंदर हाउस ते ख़ैरियात जी मानी जो बंदोबस्तु कयो वियो, जंहिंमें चांडिया बिरादरी जे मुख़्तलिफ़ पाड़नि जे चङनि मुड़सनि सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि समेत हज़ारे माण्हुनि शिरकत कई। बाद में शहीदनि जी वारिस न्याणी उमेर रुबाब चांडियो जी अॻुवाणी में तुमंदर हाउस खां हिकु वॾी रैली कढी वई। रैली में शामिल सभई माण्हुनि सरदारी निज़ाम नामंज़ूर ज़ालिमो जवाब ॾियो, खून जो हिसाब ॾियो जा नारा हणंदा घंटाघर चौंक ते पहुता त रैली अवामी जलसे जी सूरत अख़्तियार करे वई, जिते शहीदनि जी तस्वीरूं लॻिया रत जा ॾीआ ॿारे शहीदनि खे भेटा ॾिनी वई। उन मौक़े ते उमेर रुबाब चांडियो ख़िताब कंदे चयो त वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो असांजे वाक़े खे 2 साल मुकमल थी विया आहिनि, पर हिन वक़्त ताईं असांजो केस चार्ज न आहे, जंहिंमां इहो साबित थियो त क़ातिलनि खे सिंध हुकूमत जी पुठ भराई हासिलु आहे। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद बेनज़ीर भुट्टो जो पुटु ज़रूरु आहे, पर सदन सोच तब्दील आहे। जेकॾहिं हू पंहिंजी अमर जो फ़िक्र जो पोइलॻ हुजे हा त हू असांजे 2 क़ातिलनि खे असेंबली में न विहारे हा। हुन चयो त असां सम्झूं था त ताक़तवर धुरियुनि सां मुहाॾो अटकाइण सां नुक़सान खां सवाइ कुझु बि न मिलंदो, पर उन जे बावजूदि बि आउं वाइदो थी करियां त असीं तेसीं ताईं जिदोजहद जारी रखंदासीं जेसीं ताईं धरतीअ तां अवाम जो रत चूसींदड़ सरदारनि ऐं भोतारनि जो ख़ात्मो न ईंदो। हुन चयो त असां PP जी सिंध हुकूमत मां मायूस ज़रूरु आहियूं, पर मुल्की अदालतुनि मां उमेदु रखूं था त असांखे इंसाफ़ ज़रूरु मिलंदो। हिन चयो त मूंखे फ़ख़ुरु आहे त सिंध समेत समूरे मुल्क जी सिविल सोसाइटी वाक़े जे पहिरें ॾिहाड़े खां वठी हिन वक़्त ताईं मूंसां गॾु बीठल आहे, जंहिं मूंखे हौसलो ॾिनो आहे। आउं साह जी आख़िरी हिॾिकी ताईं सरदारी निज़ाम ख़िलाफ़ु जिदोजहद जारी रखंदुसि ऐं क़ातिलनि खे मुंतक़ी अंजाम ते पहुचाईंदुसि। उमेर रुबाब चांडियो ख़िताब कंदे वधीक चयो त मेड़ मुंहिंजो शहरु आहे, उहो बदामनी सबबि ॿरी रहियो आहे। वज़ीर आला सिंध मुराद अली शाह ऐं IG सिंध खे नोटिस वठणु घुरिजे, न त ॿी सूरत में असांजो पंधु संदसि ॾांहुं हूंदो। मेड़ जो अवाम निंदड़ को न आहे, अवाम मुंहिंजो वारिस आहे, ऐं अवाम जी वारिस आहियां।